थे त पाण अचनि ऐं आजाणी तकरीर कनि। अॼु हुस्ना राहुजा साहिबा सदाई की सबका बुख न पासे का तेही तेही ज़ात जी जुबश नाए जा मूसी हले सा जी मिठो न करे। स्टेज ते वेठल सिंधियाणी तहरीक जी सदर आदि सुभाणी डायरी उनखे दिलि जी गहराई सां लख लख भेरा वाधाई हुजे ऐं मुबारक हुजे ऐं ॿियनि भेणुनि खे बि। ऐं सभ खां पहिरियों त आउं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि भेणुनि जी ऐं भाइरनि जी जंहिं अॼु ज़ाइदा जी हिन चौथी वरसी में शरीक थी करे ऐं असांजे प्रोग्राम में शिरकत करे असांजो मान मथां कयो आहे। अॼु ज़ाइदा ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु खपे, छो त अॼु ज़ाइदा हिकु कोयले जी खाण में हिकु हीरो हुई। उनजो हर पहलूअ ते जेकर ॻाल्हाइजे त कलाकनि जा कलाक उन ते ॻाल्हाइबा। सिंधियाणी तहरीक जे तरफ़ां अॼु ज़ाइदा जी हिन चौथी वरसी ऐं अॼु ज़ाइदा जी जेके किरदार जेके उनजी जिदोजहद उनखे असीं सुर्ख सलाम था पेश कयूं। ऐं अॼु ज़ाइदा जी जेका मशल राह जेका ॿारे ऐं सिंधियाणी तहरीक में जेका उजाड़ कई असां हर वक़्तु उन लाइ तयार आहियूं। असीं सम्झूं था त अॼु ज़ाइदा जहिड़ा असां न थी सघिया आहियूं, उहो ॾुख पंहिंजे तरफ़ां आहे, पर असां हर भेण जी हर न्याणी जी उहा ख़्वाहिश आहे त अॼु ज़ाइदा जो कुझु जे पाछूले थींदो आहे न उन पाछूले ते बि बराबरि असां थियूं। ऐं जेका अॼु ज़ाइदा जी जेका मक़सदु पंहिंजे क़ौम ऐं हिन धरतीअ जे अबोज माण्हुनि लाइ ऐं ख़ासि तौर ते ॿारहाड़ीअ जी उन शागिर्दनि लाइ उन्हनि न्याणियुनि लाइ जेका जिदोजहद हुई त हिते उनखे सुर्ख सलाम लख वाधायूं। तव्हां सभिनी जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं असांजो मान मथां कयो ऐं तव्हांखे ऐं तव्हां ॾांहुं इहा उमेद थी रखां त सिंध जे हर ॾुखे जिदोजहद में तव्हांजा भाइर असांजा बुज़ुर्ग हर लिख ते असांजो साथ ॾींदा, जीअं हमेशह ॾी रहिया आहिनि ऐं अॻिते बि हू ॾींदा रहंदा। जीअं सिंध जे फिक्रे पई। For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share.